ॿी ख़बर ठटो मामा खे ॾींदासीं। ठटो जे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 21 पुलिस एहलकारनि खे करप्शन ऐं अवामी शिकायतनि ते हटायो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। एहलकारनि खे हटाइण बाबति अवां खे अपडेट कयूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 21 पुलिस एहलकारनि खे करप्शन ऐं अवामी शिकायतनि ते हटायो वियो आहे, जॾहिं त एहतजाज जो सिलसिलो बि जारी आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। छठे ज़िले जे छठे ऐं सिजावल ज़िले समेत सिंध जे 21 पुलिस एहलकारनि खे करप्शन ऐं अवामी शिकायतुनि ते हटायो वियो आहे। IG सिंध मुश्ताक महर पारां जारी कयल हिकु हुकुमनामे तहत फौरी तौर ते छठे ऐं सिजावल समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुका कंदड़ SHO ऐं ॿियनि रैंक जे 19 पुलिस ऑफिसरनि ऐं ॿिनि DSPs खे फौरी तौर ते हटाए CPO कराची में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ऐं रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त उन्हनि जे आर्डर में ॼाणायो वियो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हवालनि सां शिकायतूं आहिनि। उन्हनि ते हलंदड़ जेके इंक्वायरीज़ आहिनि उहे पेंडिंग में हुयूं, जंहिं करे उन्हनि खे हटायो वियो आहे। उन्हनि खां फौरी तौर ते लाॻापियल SSPs खे हिदायत कई वई त उन्हनि खां चार्जूं छॾायूं वञनि। अहिड़े हुकुमनामे बैदि उन ते अमल दरामद शुरू थी चुको आहे। हटायल ऑफिसरनि में छठे ज़िले जे घारो ऐं थाणनि जा SHO मोहम्मद अली दामरा, ममताज़ बिरोही, सिजावल जो CIA इंचार्ज मुश्ताक बरहमानी ऐं पुलिस एहलकार करीम कुंभार भी शामिल आहिनि। साॻिए वक़्तु हटायल ॿिनि ऑफिसरनि में बदीन SSP ऑफिस जो हिकु एहलकार गुलशन लगारी, जैकबाद ज़िले जे ॿिनि सब इंस्पेक्टरनि हिदायतुल्लाह अमानुल्लाह समेत एहलकार रहीम कोतो ऐं नबी इजाज़ शामिल आहिनि। SSP ऑफिस कंबर शरारकोट जो पुलिस एहलकार अमजद शाह, टंडवाला ज़िले जो हिकु इंस्पेक्टर मोहम्मद वज मजीदानो, हटायल एहलकार में सखर जो हिकु एहलकार इमदाद अली शाह, खंबरा थाणे जो SHO अरबेलो बंगवार, खांजू थाणे जो SHO कंबर अब्बास लुंड, रेती थाणे जो SHO एहसान महर, ओबावड़े जे पुलिस चौकी चांडिया बोरी जो इंचार्ज फतेह मोहम्मद, सब इंस्पेक्टर हाशिम बिरोही, सब इंस्पेक्टर आसिफ रज़ा मरी ऐं पुलिस एहलकार फज़लू भी शामिल आहिनि। उन सां गॾोगॾु हटायल DSP में सखर रीजन जो DSP अज़हर हुसैन लाहौरी ऐं CI पुलिस छठे जो DSP सईद रिंद भी शामिल आहिनि। उन्हनि खां फौरी तौर ते चार्ज छॾाया पिया वञनि ऐं कुझु ऑफिसरनि चार्ज बि छॾे ॾिनी आहे। उन्हनि खे फौरी तौर ते CPO ऑफिस जेका आहे कराची उते रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। उन हवाले सां ज़रियनि वटां पुलिस जा जेके ज़रिया आहिनि उन्हनि वटां ॼाण मिली आहे त IG सिंध मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ अवामी शिकायतुनि ते अवामी शिकायतूं तोड़े मुबैना वॾे पैमाने ते करप्शन जूं शिकायतूं रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते ॾुआरियुनि सां उन्हनि जी मिक्सअप हुजणु ऐं मुख़्तलिफ़ जेके गुटका माफ़िया आहे ॿियो अमल आहे उन्हनि सां उन्हनि जी जेका आहे जोत रही आहे, जंहिं हवाले सां मुख़्तलिफ़ शिकायतूं मिली हुयूं जेके पेंडिंग में हुयूं। उन्हनि जे हवाले सां बाज़ाब्ता तौर ते जांच शुरू कई वई आहे। पहिरीं मरहले में हुकुमनामो जारी कंदे 19 पुलिस एहलकारनि समेत जेका आहे 21 ऑफिसर जिन में DSP भी शामिल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बाज़ाब्ता तौर ते कार्रवाई शुरू कंदे उन्हनि खे हटायो वियो आहे ऐं उन्हनि खां चार्जूं छॾाइण जो हुकुम जारी कयो वियो आहे। जी महबूब बिरोही, अपडेट करण लाइ वाची महिरबानी। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे 21 पुलिस एहलकारनि खे करप्शन ऐं अवामी शिकायतुनि ते हटायो वियो आहे।